अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب. أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. قال الله تعالى وتبارك في القرآن المجيد: بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى مسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. सभिनी हमद सना जे लाइक रब ज़ुल जलाल आहे, जेको पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे। ऐं करोड़ो दुरूदो सलाम हुजन उन पाक हसीयत जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, जीअं त असां सभिनीनि खे ख़बर आहे त ही महीनो रजब जो महीनो आहे ऐं हिन महीने में अल्लाह ताला पंहिंजे महबूब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसमाननि जे मथां घुराए मेराज करायो ऐं जन्नत ऐं जहन्नम जो सैर करायो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु जे मुसलमान खे हिन महीने जी हिन दिहाड़े में जेका अहमियत आहे सो एसी तूणी ख़बर आहे त ही ईद जो ॾिहाड़ो आहे। जेके असांजा दोस्त परे परे नौकरी या कारोबार जे लिहाज़ सां आहिनि, उहे हिन दिहाड़े ते पंहिंजे घर छुटी करे ईंदा आहिनि त ईद जो ॾिहाड़ो आहे, शाम जो ख़त्मो ॾियणो आहे, सयूं करणियूं आहिनि, कुकड़ चाढ़णो आहे, मच्छी पकाइणी आहे। इहा ई ख़बर आहे त हिन रात जी अहमियत इहा ई आहे त ख़त्मो करणो आहे। इन खां वधीक घणनि माण्हुनि खे ख़बर ई न आहे त हिन रात में छा थियो ऐं कीअं थियो, कंहिंखे ख़बर न आहे। ऐं जिन्हनि खे थोरो घणो ख़बर बि आहे, उन्हनि खे उन तफ़सील जी ॼाण ई न आहे त अल्लाह ताला जेको ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मेराज करायो, इन जो को त मक़सद आहे। जीअं अल्लाह क़ुरान शरीफ में फरमाए थो त सुब्हान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इला मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला फरमाए थो त पाक आहे उहा हस्ती जंहिं पंहिंजे बाने खे रात जे मुख़्तसिर टाइम में मस्जिदुल हराम खां यानी मके खां खयो इलल मस्जिदिल अक़सा तूणी जेको फ़लस्तीन में मौजूद आहे। छा लाइ? अल्लाह फरमाए थो इहो सैर मूं छो करायो, लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर, त जीअं मां पंहिंजे महबूब खे पंहिंजूं कुझु निशानियूं ॾेखारियो। अल्लाह ताला इमाम कायनात सरदार दो जहां ऐं ख़ातिमुन नबिय्यीन वल मुरसलीन जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे
पंहिंजे दौर नबूवत में केतिरा ई मौजज़ा अता कया ऐं इन्हे मेराज वारी रात जो मौजज़ो हिकु ख़ासि अहमियत रखे थी। ऐं अल्लाह ताला जीअं हिन आयत में ॿुधायो आहे त हिन मेराज वारी रात जो असुल कारण इहो ॿुधायो वियो त अल्लाह पंहिंजे महबूब खे पंहिंजी हाकिमियत, कुदरत, शान, बुज़ुर्गी, अख्तियार, ताक़त ऐं हिकमत जूं कुझु निशानियुनि खे अमली सूरत में ॾेखारे पियो चाहे ऐं वरी इहो सभु कुझु आसमाननि जे मथां घुराए इन लाइ ॾेखारिया त जीअं सभिनीनि फ़रिश्तनि ऐं काइनात जे सभिनीनि इंसाननि, जिन्ननि ऐं जानवर ऐं ॿियनि साहदारनि ऐं मख़लूक जे अॻियां पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हैसियत, मकान, शान ऐं बुज़ुर्गी खे अल्लाह ताला ज़ाहिर करणु पियो चाहे। हिन रात जे बारे में अहादीसन में ज़िक्र आयो आहे जंहिंजो मुख़्तसिर बयान तव्हांखे ॿुधाईंदासीं। तफ़सीर इब्न अबी हातिम में हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त पाण सगोरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेराज वारी रात मां जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम सां गॾु आसमाननि खां मथे गुज़रंदो पियो वञा त हर आसमान ते अल्लाह जा फ़रिश्ता ख़ुशि थी मुंहिंजो इस्तक़बाल कनि पिया ऐं मूं ते दुरूद ऐं सलाम मोकिलीनि पिया। पर मूं इन फ़रिश्तनि जे मेड़ में हिकु अहिड़े फ़रिश्ते खे ॾिठो जंहिं मूंखे ॾिसी मूं ते दुरूद ऐं सलाम त मोकिलिया, मुंहिंजो इस्तक़बाल त कयो, पर उनजे चेहरे ते मायूसी हुई, उनजे चेहरे ते ख़ुशी न हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कई, हे जिब्राइल अलैहिस्सलाम, इहो केरु हो जो सभिनीनि फ़रिश्तनि मूंखे ॾिसी ख़ुशी कई, पर इन फ़रिश्ते जे चेहरे ते मुस्कुराहट न हुई। महसूस ईअं पियो थिए ॼण इनखे ख़ुशी न थी। जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहो फ़रिश्तो जहन्नम जो दारोगो मालिक हुयो। अल्लाह ताला जॾहिं खां वठी हिन खे पैदा कयो ऐं हिन खे जहन्नम ते मुक़ररु कयो, हिन जी ड्यूटी जहन्नम ते लॻाए छॾी, उन ॾींहं खां वठी अॼु ताईं मालिक जहन्नम जे हौलकनाक खे, उनजे दहशत खे ॾिसी मालिक की अहिड़ी हालत थी वई आहे जो पैदा थियण खां वठी अॼु ताईं खिलण त परे पर कॾहिं मुस्कुराया बि कोन्हनि खे। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु जे मालिक जे लाइ हिकु मौक़ो हुयो, ख़ुशी जो मौक़ो हुयो जे अगरि मालिक अलैहिस्सलाम खिले हा त अॼु तव्हांखे ॾिसी तव्हांजो दीदार करे मुस्कुराए हा, खिले हा, पर अॼु बि मालिक न खिलियो आहे। हाणे क़यामत तोणी मालिक जे चेहरे ते मुस्कुराहट न हूंदी। अल्लाह अकबर। अॼु जो मुसलमान ख़ुशियूं करे थो, हिन ॾिहाड़े ते ईद मल्हाए थो, पर हिन रात जी हक़ीक़त खे नथो ॼाणे। जीअं सही मुस्लिम में हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वल्लज़ी नफ़्सी बियदिहि लौ रअयतुम मा रअयतु लज़हकतुम क़लीलन व लबकैतुम कसीरा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कसम उन ज़ात जी जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे, अगरि तव्हां उहो कुझु ॾिसो हा जेको मूं ॾिठो आहे, तव्हां खां खिलण विसरी वञे हा, तव्हां खिलो घटि हा ऐं रो घणो हा। सहाबन पुछा कयो, क़ालू मा रअयत या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां छा ॾिठो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ाल रअयतुल जन्नत वन नार, मूं जन्नत ऐं जहन्नम खे ॾिठो आहे। अल्लाहु अकबर। अॼु असां मुसलमाननि खां उन्हनि जी हालत ॾिसूं त राति ऐं ॾींहं में गुनाहनि में ग़र्क़ लॻा पिया आहियूं, जाइज़ ऐं नाजाइज़ ख़ुशियुनि ऐं मस्तियुनि में मस्त लॻा पिया आहियूं, नफ़्सानी ख़्वाहिशनि जे धुबण में कननि ताईं फासिजी विया आहियूं, अल्लाह ताला जे मुक़रर हदनि खे टोड़ियूं वेठा आहियूं, जाइज़ ऐं नाजाइज़ जे सोच ऐं फ़िक्र खां बि ख़ाली आहियूं,
तौहीद सुन्नत ऐं शिरक बिदअत जी तमीज़ ऐं फ़र्क़ खां महरूम आहियूं। अॼु जो मुसलमान सीरत सूरत किरदार गुफ्तार मेल जोल मुआशरत शादी गमी खुशी निकाह तलाक हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद वग़ैरह जे हर लिहाज़ खां बिल्कुलु ज़ीरो आहे। उनमें हिकु टके जो बि अमल कोन्हे को। अगरि को बि इंसान अॼु जे मुसलमान नौजवाननि खे ॾिसे, हुन जी ज़िंदगी खे ॾिसे, उन जे गुज़र सफ़र खे ॾिसे, त हू आराम सां इहो अंदाज़ो लॻाए सघंदा त अॼु जो ही मुसलमान नौजवान ही क़ौम जहन्नम जे हौलकनाक तसवुरात ऐं उन जे वजूद खे पंहिंजे ज़हन खां ख़ाली करे छॾियो आहे। अॼु जे मुसलमाननि जे ज़हन में उहे जहन्नम जा तसवुरात जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाया, उन्हनि खां अॼु जो मुसलमान बिल्कुलु ख़ाली लॻो पियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मेराज जो मुख़्तसिर हवालो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेराज वारी राति मां पंहिंजे घर में सुतो पियो हुउसि। जिब्राइल अलैहिस्सलाम आयो, मुंहिंजे घर जी छित खुली, जिब्राइल अलैहिस्सलाम हेठि आयो, मूंखे खयईं ऐं आबे ज़मज़म जी जाइ ते वठी वियो। मुंहिंजे सीने खे खोलियईं, मुंहिंजे दिलि खे कढी उनखे ज़मज़म जे पाणी सां धोतईं ऐं मुंहिंजे दिलि खे वापसि पंहिंजी जाइ ते रखी ऐं हिकिड़ो सोन जो थाल हुयो जंहिंमें ईमान भरियल हुयो, उहो जिब्राइल अलैहिस्सलाम मुंहिंजे सीने में विधो। पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम हिकु जन्नत जी सवारी जंहिंखे बुराक चयो थो वञे, जेको खचर खां थोरो नंढो ऐं गधा खां थोरो वॾो, सफ़ेद रंग जो ऐं उनजी रफ़्तार एतिरी तेज़ जो हदे निगाह तुणी जेतुणी इंसान जी नज़र पवंदी हुई, ओतुणी बुराक जी हिकिड़ी विख हूंदी हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिब्राइल अलैहिस्सलाम मूंखे पाण सां गॾु उन बुराक ते विहारे ऐं पाण सां गॾु मके खां बैतुल मुक़द्दस वठी आयो। मां उते आयुसि त मूं ॾिठो अल्लाह जा जेके बि गुज़िरियल पैगंबर आहिनि, अल्लाह ताला जे हुकुम सां उहे सभई उते मौजूद हुया। जिब्राइल अलैहिस्सलाम आज़ान ॾिनी ऐं मूंखे इमामत कराइण जे लाइ चयो वियो। मूं सभिनीनि पैगंबरनि जी इमामत कराई। उन राति खां वठी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इमामुल अंबिया वल मुरसलीन जो लक़ब मिलियो। इमामुल अंबिया वल मुरसलीन जो ताज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिर मुबारक ते रखियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन खां बाद में मां जिब्राइल हलियासीं, पहिरें आसमान ते पहुतुसि तो उते पैगंबर वेठो हो, उन सां मुलाक़ात थी। वरी ॿिए आसमान ते, टे आसमान ते, यानी हर आसमान ते को पैगंबर वेठो हुयो। के आसमान ते इदरीस अलैहिस्सलाम हो, के आसमान ते आदम अलैहिस्सलाम हो, के आसमान ते मूसा अलैहिस्सलाम हो, के आसमान ते यूसुफ अलैहिस्सलाम हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनीनि सां मुलाक़ातूं कंदा ऐं सभई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे भलीकार ॾींदा पिया वञनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां मुलाक़ातूं करे 7 आसमाननि खां मथे हलिया विया। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमाए थो, अल्लाह पंहिंजे महबूब खे सिदरतुल मुंतहा चुनी। सिदरा अरबी जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे बेर। मुंतहा यानी आख़िरी हद तुणी। उहा बेर जेके जन्नत जे आख़िरी हद तुणी हूंदी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस में मफ़हूम आहे त उन बेर जा पन हाथी जे कननि जेतिरा हुया ऐं उन जा बेर वॾनि मटनि जेतिरा हुया। अल्लाह पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ओसी तुणी घुरायो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस मरवी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हज़रत अंस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लम्मा अरज रब्बी अज़्ज़ वजल, जॾहिं मुंहिंजे रब ज़ुल जलाल वल इकराम मूंखे मेराज करायो, मररतु बिक़ौमिन लहुम अग़फ़ारुम मिन नुहासिन यग़मशून बिहा वजूहुहुम व सुदूरुहुम। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेराज वारी राति मुंहिंजो गुज़र जहन्नम में हिकु अहिड़े क़ौम जे मथां थियो जिन्हनि खे त्रामे जा न हुया ऐं उन्हनि नहनि सां हू पंहिंजनि चेहरनि खे ऐं पंहिंजनि सीननि खे रहड़िन पिया। मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कयो, मन हा उला या जिब्राइल,
हे जिब्राइल अलैहिस्सलाम ही केर आहिनि ऐं इन्हनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे? قال هؤلاء الذين يأكلون لحوم الناس ويقعون في أعراضهم. जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहे माण्हू आहिनि जेके माण्हुनि जो गोश्त खाईंदा हुया ऐं उन्हनि जे गिला में वेंदा हुया। जीअं अल्लाह पंहिंजे कलाम पाक में फरमायो, अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन फकरहतुमूह वत्तकुल्लाह इन्नल्लाह शदीद इन्नल्लाह तव्वाबुर रहीम। अल्लाह ताला फरमायो, छा तव्हां मां केरु इहा ॻाल्हि पसंदि करे थो त पंहिंजे मुर्दा भाउ जो गोश्त खाए? अल्लाह फरमाए थो इहा ॻाल्हि तव्हांखे बेशक नापसंद आहे। त अल्लाह फरमाए थो पोइ अल्लाह खां डिॼो त बेशक अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। यानी पंहिंजे मुसलमान मोमिन भाउ जी गिला करण, उनजी ग़ीबत करण, उहो ईअं जीअं इंसान पंहिंजे मुर्दा भाउ जो गोश्त थो खाए। इंसान पंहिंजे मुर्दा भाउ जो गोश्त खाइण त पसंदि नथो करे, पर पंहिंजे मोमिन भाउ जे गिला में सॼो ॾींहुं वेठो आहे। कंहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगरि कंहिं शख़्स में वाक़ई उहे ॻाल्हियूं हुजनि, उहे ऐब हुजनि ऐं असां उन जी प्रचार कयूं, छा इहा गिला आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इहा त गिला आहे जो हुन में उहे ऐब हुजनि ऐं तूं परफुट उन खे माण्हुनि में फैलायूं वती। अगरि उन में उहे ॻाल्हियूं न हुजनि ऐं तूं खामखा उन जे बारे में उहे ॻाल्हियूं करी, पोइ इहो बहतान आहे। गिला थी आहे त हुन में उहे ऐब आहिनि ऐं तूं उहे ॻाल्हियूं करी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह मेराज वारी राति ॾेखारियो त पंहिंजनि मोमिन भाइरनि जी गिला करण वारनि जी हालत छा थींदी। हाफिज़ अबू बकर अल बहकी दलाइल नबूवत में अबी सईद साद बिन मालिक बिन सनान अल खिदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां हिकु हदीस रिवायत कनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असां वरी अॻिते थोरो हलियासीं, मां ऐं जिब्राइल अॻिते हलियासीं त मूं हिकिड़ी अहिड़ी क़ौम ॾिठी जंहिंजे अॻियां दस्तरख़्वान विछायल हो। दस्तरख़्वान उन चादर खे चयो वेंदो आहे जेको खाइण महिल माण्हू हेठि विछाईंदो आहे त जीअं जेको बि खाधो किरे उन दस्तरख़्वान ते किरे। उहो विछायल हो, उन ते ज़बरदस्त खाधा हुया, बहितरीन गोश्त हो, बहितरीन खाधा हुया। पर मूं उन क़ौम खे ॾिठो, हू उन मां न पिया खाइनि, बल्कि हिकु ॿिए दस्तरख़्वान मां खाइनि पिया जंहिं ते हिकु सड़ियल गोश्त रखियल हो, ढूंढ खाधा रखियल हा, किना किना खाधा रखियल हा, उहे खाइनि पिया। मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कयो, हे जिब्राइल अलैहिस्सलाम, ही केरु आहे ऐं हिननि सां ईअं छो थी रहियो आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में हिलाल रोज़ी खे छॾे हराम खे वॾे शौक़ सां खाइनि पिया। जिब्राइल अलैहिस्सलाम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ असां वरी थोरो अॻिते हलियासीं त मूं कुझु अहिड़ा माण्हू ॾिठा जिन्हनि जा चप उठनि वांगुरु हुया। फरिश्ता उन्हनि जे वातनि खे फाड़े उन्हनि में जहन्नम जी बाहि जा टांडा विझनि पिया। उहे उन्हनि जे वातनि जे ज़रिए अंदरि वञनि पिया, उन्हनि जे आंडरनि खे चीरे हेठि किरनि पिया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तो मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कि हे जिब्राइल अलैहिस्सलाम, ही केरु आहे ऐं हिननि खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में यतीमनि जो माल वॾे शौक़ सां खाईंदा हुया। दुनिया में यतीमनि जो माल खाईंदे कोन रजंदा हुया। हालांकि अल्लाह क़ुरान शरीफ़ में चयो आहे, इन्नल्लज़ीन याकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन इन्नमा याकुलून फी बुतूनिहिम नारा। अल्लाह ताला फरमाए थो त जेको यतीमनि जो माल ज़ुल्म करे खाइनि था, इहो पंहिंजे पेट में सिवाय जहन्नम जी बाहि जे टांडनि जे ॿियो कुझु नथा खाइनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वरी असां थोरो अॻिते हलियासीं त मूं कुझु अहिड़ियूं औरतूं ॾिठियूं जेको जहन्नम में पंहिंजनि सीननि भर टंगिया पिया आहिनि। मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कि हे जिब्राइल अलैहिस्सलाम, ही केरु आहे ऐं हिननि खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही हिन उम्मत जो ज़नाकार औरतूं आहिनि जेके दुनिया में ज़ना जो कारोबार था कनि। अॼु हुननि खे इहा सज़ा मिलंदी क़यामत जे ॾींहुं, जो जहन्नम जी बाहि जी सज़ा बि हूंदनि, पर सीननि जे भर टंगिया बि पिया हूंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो,
त वरी असां थोरो अॻिते हलियासीं त मूं ॾिठो त जहन्नम जे अंदरि कहिड़ा माण्हू आहिनि जिन्हनि जा पेट तमामु वॾा आहिनि, हू कमरनि जेतिरा उन्हनि जा पेट वॾा आहिनि, हू चुरण था चाहिनि पर चुरी नथा सघनि ऐं दाऊ करे रहिया आहिनि त या अल्लाह क़यामत न थिए, या अल्लाह क़यामत न थिए। हू दाऊ करे रहिया आहिनि त हिसाब किताब शुरू न थिए। ही सज़ा जेको हेॾी वॾी सज़ा हुई, हेॾा वॾा पेट हुननि जा ऐं उन्हनि खे वरी फिरऔननि जा जानवर उन्हनि खे लताड़ीनि पिया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कयो इहे केरु आहिनि? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे दुनिया जा व्याजी आहिनि जेके व्याज जो कारोबार कंदा हुया, व्याज हलाईंदा हुया ऐं उनखे कारोबार सम्झंदा हुया। अल्लाह कुरान शरीफ में फरमायो अल्लज़ीना याकुलून रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमु अल्लज़ीना यतखब्बतुहु शैतानु मिनल मस। अल्लाह फरमाए थो त जेको व्याज जो कारोबार कनि था, व्याज खाइनि था, उहे क़यामत जे ॾींहुं ईअं उथंदा जीअं कंहिंखे जिन शैतान छुयो हुजे। जेके जिन हूंदो आहे, जंहिंजे अंदरि जिन हूंदो आहे, उहो उन जी हालत छा हूंदी आहे? उन चरियनि वारा हाल हूंदा आहिनि। हू दाहू कंदो आहे, हू रड़ियूं कंदो आहे। अल्लाह क़ुरान शरीफ में फरमायो व्याजी बि क़यामत जे ॾींहुं उथंदो त ईअं उथंदो। इमाम अबू जाफर बिन जरीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर में अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां मेराज जे बारे में हिकु वॾी हदीस ज़िक्र कनि था त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मेराज वारी राति असांजो गुज़र हिकु अहिड़ी क़ौम खां थियो जिन्हनि जे मथनि खे फ़रिश्ता पथरनि सां छिथीनि पिया। उन्हनि जे मथनि खे छिथीनि पिया, पथर परते वञी पियो किरे, फ़रिश्ता वञी उन पथर खे वापसि खणी पिया अचनि त उनजो मथो वरी सही पियो थिए, वरी उन्हनि जे मथे खे छिथियो पियो वञे, वरी पथर परते पियो किरे, फ़रिश्ता उन पथर खे खणण पिया वञनि, वरी उनजो मथो सही पियो थिए। अहिड़े तरीक़े सां उहे फ़रिश्ता उनजे मथे खे छिथींदा ई रहंदा हुया। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कयो हे जिब्राइल अलैहिस्सलाम हे केरु आहे ऐं इन्हनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तुंहिंजे उम्मत जा उहे माण्हू आहिनि जिन्हनि जा मथा निमाज़ जे टाइम ते ॻरा थी था वञनि। जॾहिं आज़ान अचे थी उन्हनि खे जॾहिं हय अल सलाह हय अल फलाह ते पुकारियो थो वञे, चाहे फजर जी निमाज़ हुजे, चाहे सुबहानी जी निमाज़ हुजे, चाहे ॿी का निमाज़ हुजे, उन्हनि जे मथे ते हिकिड़ो बोझ महसूस थी थो वञे। हू पंहिंजनि महफ़िलनि खे छॾण लाइ तयार न हूंदा आहिनि, हू पंहिंजनि कचहरियुनि खे छॾण लाइ तयार न हूंदा आहिनि, हू पंहिंजनि कारोबारनि खे छॾण लाइ तयार न हूंदा आहिनि। उन्हनि जा मथा ॻरा थी वेंदा आहिनि। हे उहे माण्हू आहिनि अॼु उन्हनि जे मथनि खे छिछियो थो वञे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी असां अॻिते हलियासीं त असांजो गुज़र अहिड़नि माण्हुनि खां थियो जिन्हनि खे जहन्नम जा फ़रिश्ता जहन्नम जे पत्थरनि जा टांडा उन्हनि खे खाराइनि पिया। मूं पुछा कयो कि जिब्राइल अलैहिस्सलाम ही केरु आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो ही उहे माण्हू आहिनि जेके दुनिया में दौलत सां मोहबत कंदा हुया, माल गॾु कंदा हुया, कारोबार में अॻिते वधण खे पसंदि कंदा हुया, पर पंहिंजे कारोबार पंहिंजे दौलत मां अल्लाह जो मुक़ररु करदा ज़कात खे ॾियण लाइ तयार न हुया। उहे माण्हू आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे इहा सज़ा ॾींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी असां अॻिते थोरो हलियासीं। असां अॻिते हलियासीं त असांजो गुज़र हिकु अहिड़े क़ौम खां थियो जिन्हनि जे अॻियां कुझु अहिड़ियूं देगड़ियूं रखियल हुयूं जिन्हनि जे अंदरि ख़ुशबूदार ज़बरदस्त गोश्त पकायल हुया, पर उहे माण्हू उन्हनि खे छॾे अहिड़नि देगड़ियुनि मां खाइनि पिया जिन्हनि में सड़ियल ऐं बदबूदार ऐं किनो गोश्त रखियल हुयो। मूं जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछा कयो हे जिब्राइल अलैहिस्सलाम ही केरु आहिनि ऐं हिननि खे छा जी सज़ा मिली रही आहे? जिब्राइल अलैहिस्सलाम फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहे मर्द ऐं औरतूं आहिनि जेके पंहिंजनि मुड़सनि सां या पंहिंजनि ज़ालनि सां बेवफ़ाइयूं कंदियूं हुयूं। शादीशुदा हुअण जे बावजूद बि, औरत हुजण जे बावजूद बि उहे मर्द पंहिंजनि औरतुनि खे छॾे गैर मुहर्रमन औरतुनि सां ॿियनि जे औरतुनि ॾे निहारींदा हुया, उन्हनि सां बुराइयूं कंदा हुया, या उहे औरतूं
जो शादीशुदा होने के बावजूद मुड़स होने के बावजूद वो गैर मर्दन से ताल्लुकात रखंदी हुयूं। ही उहे माण्हू आहिनि उहे हलाल के छड़े दुनिया में हराम मां लुत्फ पिया वठन, हराम मां मज़ो पिया वठन। अज अल्लाह उन्हनि के मज़ेदार गोश्त खां हटाए अल्लाह उन्हनि के सड़ियल ऐं बदबूदार ऐं किना गोश्त थो खाराए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वरी असां अॻिते हलियासीं मेराज वारी राति ते हिकिड़े क़ौम खां असांजो गुज़र थियो जिन्हनि जे चपल खे फ़रिश्ता चीरीनि पिया, उन्हनि खे चीरीनि पिया हितों खां वठी चाड़ी तूणी, वरी उन्हनि जा चप सही पिया थियनि, वरी फ़रिश्ता उन्हनि खे चीरीनि पिया, वरी सही पिया थियनि, वरी फ़रिश्ता उन्हनि खे चीरीनि पिया। अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे उहा सज़ा मिलंदी पई वञे। मूं जिब्राईल अलैहिस्सलाम खां पुछा कयो, हे जिब्राईल अलैहिस्सलाम, इहे केरु आहिनि ऐं इन्हनि खे कहिड़े ॾोह जी सज़ा मिली रही आहे? जिब्राईल अलैहिस्सलाम फरमायो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही उहे आलिम आहिनि, उहे दीन जा ठेकेदार आहिनि जेके पंहिंजनि ज़बाननि खां हक़ बयान न कंदा हुया, बल्कि उन्हनि माण्हुनि जे ख़्वाहिशनि जे मुताबिक़ तकरीरूं करे वाइदूं करे माण्हुनि खे गुमराह करे छॾियो, माण्हुनि खे सिधे रस्ते खां हटाए छॾियो ऐं गुमराही जे रस्ते ते लॻाए छॾियो। अल्लाह उन्हनि खे इहा सज़ा ॾिनी आहे जो उन्हनि खे इन बात जे ज़रिए जंहिंजे ज़रिए उन्हनि हिन उम्मत खे गुमराह करे छॾियो, अल्लाह उन्हनि जे वातनि खे चीरींदो पियो वञे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मेराज जो वाक़ियो तमामु वॾो वाक़ियो आहे, पर मुख़्तसिरन तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला आसमाननि जे मथां कंहिं मक़सद जे लाइ घुरायो ऐं उन हिकिड़ी राति में जेके जिनजो यानी दौर तमामु घणनि वरहनि जो हो, पर धरती ते कुझु सेकंड बि कोन गुज़रिया हुया। ही सॼी मौजनि वारी राति हुई। अल्लाह पंहिंजे पैगंबर खे जन्नत ऐं जहन्नम जो सैर कराए हिन उम्मत जे लाइ हिकिड़ो पैगाम मोकिलियो त जीअं ही उम्मत उन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी ऐं पंहिंजो पाण खे उन्हनि बुराइनि खां बचाए जिन्हनि जे ज़रिए उन्हनि खे उहे सज़ाऊं मिलंदियूं। पर हिन उम्मत उन असुल मक़सद खे छॾे ऐं हिन दिहाड़े खे सिर्फ़ हिकु ईद मुक़ररु कयो आहे ऐं सिर्फ़ ख़त्मा मानियूं सेयूं खाइण खे हुननि हिन दिहाड़ो बनाए छॾियो आहे। हुननि खे ख़बर ई न आहे त जंहिं दिहाड़े जे बारे में असां ख़ुशियूं कयूं था उन दिहाड़े में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह घणा पैगाम ॾिना आहिनि। असां उहे सभई बुरायूं उहे सभई अमल कयूं वेठा, तंहिं हूंदे बि ख़ुशियूं कयूं वेठा। हिन जो असुल कारण छा आहे? हिन जो असुल कारण इहो आहे त अॼु जो नौजवान कंहिं बि ॻाल्हि जी तहक़ीक़ नथो करे, कंहिं बि ॻाल्हि जी तहक़ीक़ नथो करे। जेका ॻाल्हि उनखे मिले थी उहो उन ते अमल पहिरां थी थो वञे, उन जी तहक़ीक़ नथो करे त ही ॻाल्हि छा क़ुरान में आहे, छा हदीस में आहे, हिन जी वज़ाहत छा आहे, हिन जी फज़ीलत छा आहे। इन खां अॼु जो नौजवान वाक़ई आहे। अल्लाह शल असांजे नौजवाननि खे उहो जज़्बो ॾिए त हू जीअं दुनिया में पंहिंजो पाण खे मञराइनि था अहिड़े तरीक़े सां दीन में बि लहनि ऐं दीन में बि पंहिंजो पाण खे मञराइनि। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ो सहाबी हुयो जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि खे लिखंदा हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़बान मुबारक मां जेका ॻाल्हि कंदो हुयो उहो सहाबी उनखे लिखंदो हुयो। कुझु अरसे खां पोइ कुझु सहाबनि उन सहाबी खे चयो त तूं हर ॻाल्हि खे लिखी थो, पर कॾहिं सोचियो अथई त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं का ॻाल्हि कावड़ में कंदो आहे, कॾहिं का मज़ाक में कंदो आहे या कॾहिं आम ज़िंदगी में कंदो आहे। तूं हर ॻाल्हि खे लिखंदो थो वञी, ईअं न थिए जो अॻिते हली इहो तुंहिंजो लिखणु तुंहिंजे लाइ नुक़सानकार थी वञे। उन सहाबी
लिखण खे छॾे ॾिनो। कुझु अरसे खां पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां पुछा कई ते सहाबी मूं ॿुधो आहे त तूं मुंहिंजी हर ॻाल्हि खे लिखंदो थो वञी, छा तूं पंहिंजे हिन लिखण खे जारी रखियो वेठो आहीं या तो लिखण छॾे ॾिनो आहे? हुन ॿुधायो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां लिखां पियो, पर कुझु सहाबनि मूंसां ही ॻाल्हि कई आहे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं मज़ाक कंदो आहे, कॾहिं संजीदा हूंदा आहिनि, कॾहिं कावड़ में हूंदा, तूं हर ॻाल्हि न लिखंदो कर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कसम आहे उन ज़ात जी जंहिंजे कब्ज़े में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, हिन ज़बान खां चाहे मां मज़ाक में हुजां, चाहे मां संजीदा हुजां, चाहे मां कावड़ में हुजां, चाहे मां नॉर्मल तबियत में हुजां, हिन ज़बान खां सिवाय हक़ जे ॿियो कुझु बि न निकिरंदो। तूं लिखंदो कर, मुंहिंजी हर ॻाल्हि खे तूं लिखंदो कर। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियों, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि अल्लाह जी ॻाल्हि हूंदी आहे। ये अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमाए थो, वमा यंतिकु अलल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो ही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि कोन कंदो आहे, जेका ॻाल्हि कंदो आहे मूं अल्लाह जे हुकुम सां कंदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि असांजे लाइ इत्तिबा जी ॻाल्हि हूंदी आहे। जीअं अल्लाह कुरान शरीफ में फरमाए थो, वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़निल्लाह। मूं को बि पैगंबर न मोकिलियो सिवाय इन जे करे त उनजी पैरवी कई वञे, उनजी पैरवी कई वञे। अॼु जो मुसलमान मोहब्बत जी दावत करे थो, पर पैरवी खां ख़ाली लॻो पियो। हिन मेराज वारी राति जो जश्न त मल्हाए थो, ख़ुशी त करे थो, पर उहे सभई अमल करे थो जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन राति में ॾिठा ऐं अची हिन उम्मत खे ॿुधायो त हिन अमलनि खां बचो। अॼु जो व्याजी बि हिन राति में ख़त्मो करे थो, अॼु जो ज़ानी बि हिन राति में ख़त्मो करे थो, अॼु जो जुआरी शराबी बि हिन राति में ख़त्मो करे थो, ख़ुशियूं करे थो। हर उहो माण्हू जेको गुनाहनि में ॿुॾो पियो आहे, उहो बि हिन राति में ख़ुशी करे पंहिंजो पाण खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकदार थो सॾाए। एतिरे क़दुरु जो इन मेराज वारी राति में अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं अल्लाह ताला जन्नत जहन्नम जो सैर करायो, पंहिंजूं निशानियूं ॾेखारे वापसि मोकिले पियो, त वापसी में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कायनात जे ख़ालिक ऐं मालिक हिन उम्मत जे लाइ हिकु सूखड़ी ॾिनी, 50 निमाज़ूं अता कयूं। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वापसि अचे पियो त रस्ते में मूसा अलैहिस्सलाम जेको आसमाननि जे मथां वेठो हो, मूसा अलैहिस्सलाम फरमायोसि, हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे अल्लाह छा अता कयो? कि मुंहिंजे उम्मत जे लाइ 50 निमाज़ूं। कि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि वञ ऐं अल्लाह खां इहो निमाज़ूं बख़्शिरा, इहे तुंहिंजी उम्मत इहे निमाज़ूं न पढ़ंदी, छो त मूंखे ख़बर आहे मुंहिंजी उम्मत ते बि निमाज़ूं फर्ज़ थियूं, पर मुंहिंजी उम्मत इहे निमाज़ूं न पढ़ियूं। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह वटि वापसि वियो ऐं अल्लाह खे अर्ज़ कई, अल्लाह 5 निमाज़ूं माफ़ कयूं। वरी मोटी आयो, मूसा अलैहिस्सलाम फरमायो, न अञा बख़्शिरा। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार अल्लाह ॾे वञे पियो ऐं हर चकर में अल्लाह ताला 5 निमाज़ूं माफ़ पियो करे। आख़िर में सिर्फ़ 5 निमाज़ूं बचियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि आयो, मूसा अलैहिस्सलाम फरमायोसि, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे 5 निमाज़ूं बि बख़्श करा, तुंहिंजी उम्मत इहे निमाज़ूं कोन पढ़ंदी। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे मूंखे पंहिंजे अल्लाह खां हया थी अचे, मां हाणे इहे निमाज़ूं कोन बख़्शराईंदुसि, इंशाअल्लाह मुंहिंजी उम्मत ही 5 निमाज़ूं पढ़ंदी। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे अल्फाज़ चई जॾहिं मोटे पियो त अल्लाह ताला जो आवाज़ आयो त मुंहिंजी ज़बान, मुंहिंजी ॻाल्हि हिकु हूंदी, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी उम्मत 5 निमाज़ूं पढ़ंदियूं, पर मां कायनात जो ख़ालिक ऐं मालिक उनखे 50 निमाज़ुनि जो अजर ॾींदुसि। एॾी वॾी नेमत अल्लाह अता कई, ही उम्मत हिन वक़्त इन 5 वक़्त जे निमाज़नि खे बि क़ज़ा कयो वेठी। निमाज़ूं कोन्हनि के, पर हिन राति ते 27 राति ते असां खां ख़त्मा नथा विसरनि, शयूं नथियूं विसरनि। अगरि केरु कश्मीर में नौकरी करे, कराची में नौकरी करे, चाहे हिन पाकिस्तान जे कंहिं कुंड में नौकरी करे, हिन राति ते पंहिंजे ॻोठ अचणु उन खां नथो विसरे। उनखे इहा पक्का ईद वारी राति ॻोठ वञणो आहे, पर उनखे यादि कोन्हे त हिन राति में
अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे 5 निमाज़ूं सूखड़ियूं करे अता कयूं आहिनि। उहे निमाज़ूं हुनखे यादि न आहिनि, उन्हनि जो पढ़णु हुनखे यादि न आहे। हिन दुनिया में, हिन दौर में अगरि को असांजो दोस्त, असांजो साथी असांखे का मामूली सूखड़ी बि अता करे, असां उनखे पंहिंजे जीअ में जायूं ॾींदा आहियूं, पंहिंजे साह खां वधीक उनजी हिफ़ाज़त कंदा आहियूं। त असांजे हिन दोस्त जी, साथी जी या वालिदैन जी सूखड़ी आहे, उनजी हिफ़ाज़त कंदा आहियूं। पर हिन काइनात जे ख़ालिक ऐं मालिक जी ॾिनल सूखड़ी ऐं मिलियल कंहिंजे हथां, हिन काइनात जे रहमतुल लिल आलमीन जे हथां मिलियल ही सूखड़ी अॼु जो मुसलमान नौजवान उनखे ठुकराए वेठो आहे। न निमाज़ूं, न रोज़ा, न हज, न ज़कात, पोइ बि असां हुबदार रसूल सॾाइण लाइ तयार आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु जे नौजवान तहक़ीक़ जे रस्ते खे छॾे ॾिनो, क़ुर ऐं हदीस में गौर करण खे छॾे ॾिनो। पोइ अॼु जे कुझु जाहिल उलमान उन्हनि खे बहकाए ऐं सिर्फ़ बिदअतनि में महदूद करे छॾियो। 12 रबीउल अव्वल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी जश्न मल्हाई थी वञे। उहो शहर न आहे, उहो गली, उहो चौक, उहो इलाइक़ो न आहे जंहिंमें इहो जश्न न मल्हायो वञे। पर अफ़सोस पैरवी लभे का। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मन अहब्ब सुन्नती फ़क़द अहब्बनी व मन अहब्बनी फ़हुव मई फिल जन्नह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि हुबदारनि जी निशानी ॿुधाई। उन्हनि जी निशानी छा आहे? उन्हनि जी निशानी इहा आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं मुंहिंजे सुन्नत सां मोहबत कई उन मूं सां मोहबत कई, ऐं जंहिं मूं सां मोहबत कई क़यामत जे ॾींहुं जन्नत में मूं सां गॾु हूंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, असांजी इहा कहिड़ी मोहबत आहे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी का सुन्नत असां में कान थी लॻे। न चेहरे में, न सूरत में, न सीरत में, न असांजे कारोबार में, न ज़िंदगी जे अंदाज में, कंहिं बि अंदाज सां असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुबदार कोन था लॻूं। हालांकि अल्लाह क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, वमन युति अल्लाह वर रसूल फउलाइक मअल लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाअ वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा। अल्लाह फरमाए थो, जेको अल्लाह जे रसूल जी फर्मा बरदारी कंदा, पैरवी कंदा, इत्तिबा कंदा, क़यामत जे ॾींहुं उहे उन्हनि सां गॾु हूंदा जिन्हनि ते अल्लाह ताला इनाम कया आहिनि। उहे पैगंबर हूंदा, उहे सिद्दीक़ हूंदा, उहे शहीद हूंदा, उहे अल्लाह जा नेक बाना हूंदा, उन्हनि सां गॾु हूंदा। ऐं इहा ई जमायत बहितरीन जमायत आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तंहिं करे हिननि रातिनि खे सिर्फ़ हिकु खेल तमाशो न बनायो, बल्कि हिन रातिनि में जेको अल्लाह जो रसूल असांजे पैगाम खणी आयो, उन पैगामनि ते अमल कयो। दीन सिर्फ़ सयूं कुकड़ इहे न आहिनि, इहे मच्छियूं खाइण, इहे ख़त्मा दुरूद इहे न आहे, बल्कि दीन हिकु मक़सदु आहे। अल्लाह जे रसूल जी इत्तिबा, उनजी फर्मा बरदारी ऐं दुनिया में पंहिंजी हिन दुनिया खे आख़िरत जी खेती बनाइण, इहा ई आहे हिन ज़िंदगी जो मक़सदु। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे सही तरीक़े सां क़ुर ऐं सुन्नत जी पैरवी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे सही तरीक़े सां क़ुर ऐं सुन्नत ते अमल करण, उनखे सम्झण जी